जेतिरो सुकून सां रहणु चाहियो था न त ॿ ॻाल्हियूं यादि रखिजो। सुकून वॾो मिलंदव, सुकून वॾो मिलंदव। हिकिड़ो सुकून उन्हनि जो तबाह हूंदो आहे जेके ग़लति रस्ते ते हूंदा आहिनि, पोइ अलाह पाक उन्हनि खां सुकून खसे छॾींदो आहे। पोइ अलाह जी हिकमत खे नथा सम्झी सघनि उहे इंसान, रब पाक जी हिकमत खे नथा सम्झी सघनि त मुंहिंजो सुकून छो तबाह आहे, मुंहिंजो कहिड़ी ॻाल्हि जी वजह सां आहे, मां कहिड़ी हरकत कई आहे, मां कहिड़ो गुनाह कयो आहे। उहे इंसान पाण सोचींदो न आहे, बसि रुगो इहा ई सदा आणंदो आहे त यार मां परेशान आहियां, बेचैन आहियां। ॾिस न, अलाह पाक थो चए त जेको इंसान मायूस थींदो उनजे मथां माना अञा माना तकलीफ़ वधंदी वेंदी वधंदी वेंदी वधंदी वेंदी वधंदी वेंदी। छो? मायूसी अलाह खे पसंदि न आहे, मायूसी अलाह खे पसंदि न आहे। तुंहिंजे आॾो हल ठीकु आहे, मां आहियां डेली तोसां माना मुंहुं ख़राबु करे तुंहिंजे आॾो विया, मां माना हिकिड़ो परेशान थी तुंहिंजे आॾो विया, आख़िर तूं छा सोचींदे, आख़िर छा सोचींदे? तूं मूंखां किनारो करे वेंदे, तूं हली वेंदे, छा चवंदे त भेण जॾहिं ॾिसेसि त परेशान लॻो पिया, जॾहिं ॾिसेसि त मुंहुं ख़राबु लॻो पियो त असांखे पंहिंजी परेशानी, हे वरी पंहिंजी शिकिल परेशानी वारी असांजे आॾो थो खणी अचे। तूं ईअं चवंदे न त उहो ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम मायूस इंसान खे कीअं पंहिंजो कंदो? न कंदो, न कंदो। छो? हिकु ग़लती तस्लीम करे न अलाह जे आॾो त मां कहिड़ी ॻाल्हि में ग़लति आहियां, जा मां अलाह जी इबादत नथो कयां, मां निमाज़ नथो पढ़ां, जा मां किरसा घर ॾे पंहिंजी ज़बान घटि वधि घटिया क़िस्म जी थो इस्तेमालु कयां, जा दोस्तनि सां ख़राबु थो ॻाल्हायां, जा मां गार वात में विधी आहे, कंहिंजी वजह सां मुंहिंजो सुकून तबाह आहे, परेशानी तबाह आहे। उहा पाण मां चुक कढो न, चुक कढो न मुंहिंजा सुणा। हिनमहिल तूं परेशानी में, अज़ियत में, सुकून कोन्हे, को बेचैनी आहे, छा वजह आहे? हल ठीकु आहे, अॼुकल्ह चवंदा आहिनि असांजी मोहबत, मोहबत। तव्हां हवस जा पूजारी आहियो, मोहबत खे बदनाम करे वेठा आहियो, हवस जा पूजारी आहियो, हवस जा। मुंहिंजो लफ़्ज़ यादि रखिजो, जेको इंसान पंहिंजे हुस्न जी निमाइश करे न, चाहे औरत हुजे चाहे मर्द हुजे, जेको इंसान पंहिंजे हुस्न जी निमाइश करे न, माना हिन हुनखे पंहिंजो हुस्न ॾेखारींदो वठे न, उहो कॾहिं बि कंहिंजो न थींदो। मूंखे अलाह पाक जो कसम, अलाह मूंखे किनो मौत ॾे मां ग़लति ॻाल्हि कयां, उहो इंसान पोइ औरत हुजेव चाहे मर्द हुजेव, जेको पंहिंजे हुस्न जी निमाइश करे हिते हुते पाण खे सुहिणो रखंदो वठे, उहो कॾहिं बि कंहिंजो न थींदो। मां त इहो चवंदोमांसि त उन सां तव्हां निकाह बि न कजो औरत सां। छो? कॾहिं न थींदी तुंहिंजी। जेका पंहिंजे हुस्न जी निमाइश हिते हुते रखंदी थी वठे, उहा तुंहिंजी काॾों थींदी, कॾहिं बि न थींदे। केॾो बि तूं ग़ैरत वारो सम्झ, पर यादि रखजांइ, उहे पंहिंजा रंग ॾेखारींदा थी न त उहो तोखे बि झुकाए विझंदे। इन हुस्न जे कॾहिं न लॻो, ज़लील ऐं ख्वार थींदो, तड़पंदो, अज़ियतनि में हूंदो, परेशान हूंदो। तव्हां रस्तो उहो पकड़ियो जेको रब पाक क़ुर में त फरमाए। अलाह खे हर वक़्तु निमाज़ खां निमाज़ खां बाद में दुआ घुरनि, रब खे चवंदा कयो त या अल्लाह इहदिना सिरातल मुस्तक़ीम। छा? इहदिना सिरातल मुस्तक़ीम। मुंहिंजे अलाह असांखे इहदिना सिरातल मुस्तक़ीम रस्ते ते हलाए, सिधे रस्ते ते हलाए। अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम खां पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी वठो, वञो अलाह जे दरबार में झुको, या रब्बुल आलमीन मां ख़तागार आहियां, मां गुनाहगार आहियां, मूंखां ग़लती थी वई थी, मूंखे माफ़ी ॾे, मूंखां ग़लती थी वई थी, मूंखे माफ़ी ॾे। मां हाणे तुंहिंजी नमाज़ पढ़ंदुमि, इबादत कंदुमि, मां तोसां यारी रखंदुमि, बाक़ी दुनिया में रुगो धोखो आहे। यादि रखो, सुकून अलाह पाक वटि हूंदो आहे। रब पाक जंहिंखां सुकून खसींदो आहे न, त सम्झ त तूं ग़लति रस्ते ते थो हले। राति जी बेचैनी हुजे न, सम्झ तूं हिकु वॾो गुनाह कयो आहे। पोइ तव्हां चवंदा असांजे मथां आज़माइश आहे, आज़माइश। रब पाक जंहिंखे आज़माइश ॾींदो आहे न, त उनजी निंड हराम न कंदो आहे। छा? रब पाक जंहिंखे आज़माइश ॾींदो आहे न, त उनजी निंड हराम न कंदो आहे। यादि रखजांइ, अलाह जी आज़माइश में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। रब जी आज़माइश जी ख़बर रखंदी अथई न, त अलाह पाक पंहिंजे क़रीब छिकींदो आहे। तोखे इंतज़ारु हूंदो आहे त आज़ान मिले त मां निमाज़ ते वञा, इहा अलाह जी आज़माइश आहे। इहो अलाह तोखे इशारो थो ॾे, तूं मुॾे अचु, तूं मुॾे अचु। ख़ुदा जो कसम, रब जी हिकमत खे सम्झो, रब जी कुवत खे सम्झो, तव्हां परेशानी न थींदो। ऐं यादि रखो, जेके तव्हां वटि चांहि पीअणु अचनि था न, बोतल पीअणु, उहो दुकान ते हुजो चाहे घर ॾे हुजो, उन्हनि खे चांहि पीआरींदा कयो, उन्हनि खे घणो ॻाल्हाइण जो मौक़ो न ॾींदा कयो। छो? इहे वीचारा चांहि पीअणु ईंदा आहिनि, तव्हां वटि बोतल पीअणु ईंदा आहिनि न, त इन जी प्राइज़ तव्हां वटि चुकाए वेंदा आहिनि। कीअं चुकाईंदा आहिनि? हिन हुनजी गीबत कंदा आहिनि, हिन हुनजी गिला करे तव्हांखे ॿुधाईंदा। पोइ हिन में छा आहे? रब पाक खे बि नाराज़ कई, पंहिंजे मथां जेके रहमतियूं वसनि पई उहे बि रुकिजी वई। पोइ इन में तोखे छा थींदो? परेशानी, घर में गह पी, क्रोध,
तकलीफ़ूं अज़ियतूं घर में कंहिंजे मुंहं ते ॿारहं था वॼनि, कंहिंजे मुंहं ते एम्बुलेंस जी बत्ती लॻी पई आहे, कंहिंजे मुंहं ते ॾिस शीशो भॻल पियो आहे। हर कंहिंजा मुंहं पंहिंजे पंहिंजे रंगनि में हूंदा ई। छो? इहा गीबत ऐं गिला जे करे अथव। ख़ुदा जे वास्ते न कंहिंजी गीबत कयो, न कंहिंजी गीबत ॿुधो। इहे चांहि पीअण वारा तव्हां वटि ईंदा त आहिनि, इहे रुॻो इशारो ॾिनोसि न हिननि खे त तव्हांखे उनजी एतिरी बुराई करे ॿुधाईंदा जेतिरो वीचारो उहो हूंदो न आहे। अलाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। मुंहिंजे लफ़्ज़नि में अगरि तव्हांजी दिलि ॾुखी आहे न, हाय हाय